मम्मी हाँ। हाणे ना हॉस्पिटल में आया आहियो, महिरबानी करे हेठि पेर रखण जी ज़रूरत न आहे, कोई कम करण जी ज़रूरत न आहे। न ॿी ॻाल्हि, जेको मां चवांव उहो ई खाइजो। उहो ई खाईंदमि। मां ॿुधाईंदीमांव उहो ई तव्हांखे खाइणो अथव, कुझु बि खाइणो न आहे, ठीकु आहे। टीं ॻाल्हि, घर खां ॿाहिरि पेर रखण जी ज़रूरत न आहे। हा, हाणे अञा आया आहियो, पंहिंजी केयर कयो। ठीकु आहे पुट, जीअं तूं चवंदी मां उहो कंदमि। मम्मी मम्मी हाँ बेटा। ठीक लॻेव तो? हा हा ठीक तो लॻे। मां चवां थी थोड़ी हलचल कयो त जल्दी आराम ईंदुव। गुॾीअ मना कई अथई पेर न लाहिजे, थोरा ॾींहं आराम कजे। अच्छा हा। ठीक आ। मम्मी मां छोले जी भाॼी ठाही आहे, खणी चावां? न गुॾीअ मना कई अथई, जेको गुॾी चवंदी मां उहो ई खाईंदमि। हा ठीक आ। मम्मी मां चवां पई थोड़ो वॉक करे अचो न, ॿाहिरां सुठो लॻंदव, उस बि खाई चो। भई ॿाहिरि वञण लाइ मना कई अथई गुॾीअ। हा न वेंदमि हेठि बेठ मां आराम कंदमि थोरा ॾींहं। बात तो सही है। ठीक आ मम्मी, हिकु कमु कयो न, थोड़ा ॾींहं गुॾीअ जे घर हली वञो, जल्दी ठीक थी वेंदव। न न मम्मी, जेको भाभी चवे थी उहो ई कयो, मां वञांव थी पंहिंजे घर। अरे गुॾी थोरा ॾींहं रहो न प्लीज। ईंदमि पोइ ईंदमि। अरे गुॾी ईंदमि।